पिपरो में मासूम नींगर के पोलियो हुजण जो शक ॾेखारियो वियो। ॻोठ अज़ीम हिंगोरो वासी 8 वरियनि जे नींगर वाशराम के पोलियो हुजण जो शक ॾेखारींदे डॉक्टरनि पारां वधीक टेस्टूं कराइण लाइ उमाणियो वियो। फीडर केनाल ते मौजूद आहियूं जेको गुडू मां निकिरे पियो सिंधु दरिया जे पुल गुडू बैराज मां जेको निकिरंदड़ वाह आहे जेको घोटकी ज़िले सूदो सखर ज़िले के सैराब करे थो पियो। घोटकी फीडर जंहिंजी 11,500 क्यूसिक जेका पानी जो ख़ारिजी जेको पानी आहे 11,500 क्यूसिक आहे, मगर 3,000 खां भी घटि हिते पानी जेको आहे विर्छ मुताबिक़ ॾिनो वञे पियो। असीं हिते मौजूद आहियूं। हीअ मेहरान टीवी जे तरफ़ां जेको हीअ असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पानी जी जेकी विर्छ आहे उहा बहितर नमूने न कई वई आहे। हिन इलाइक़े जो ऐं हिन मौसम जे हिसाब सां तमामु वॾो अहम मसइलो आहे पाणी जो, छाकाणि त असांजो ज़रई मुल्क आहे ऐं हिन वक़्त में असांखे 5 तारीख़ आहे वाह खोलींदा हुया, 15 खां पोइ वाह जेका ओपन थींदा हुया तमामु भरिजी वेंदा हुया ऐं असांखे पाणी मिलणु शुरू थींदो हो। पर हिन महिल 20 तारीख़ आहे, हिन महिल सिर्फ़ु वाह खोलिया अथनि ऐं फुट खां 1.5 फुट ताईं वाहन में पाणी आहे ऐं उन लाइ ज़रात जे हिसाब सां असांजे लाइ कोई टके जो बि हिन महिल ताईं फ़ाइदो न थियो आहे। असांजो डिमांड आहे इहो त असांखे पंहिंजे हिसे जो सही नमूने पाणी ॾिनो वञे त घटि में घटि हिन महिल असांखे ज़रूरत जेकी आहे त वधीक आहे, पर वधीक जेकॾहिं गुडू में न आहे बि सही त बि त असांखे 8,000 पाणी जी ज़रूरत आहे, छाकाणि जो वक़्त सिर असांजूं फुटियूं काश्त न थी सघियूं त तमामु वॾो हिन इलाइक़े खे ऐं हितां जे आबादकारनि खे वॾो तमामु नुक़सानु थींदो, छाकाणि त घोटकी फीडर 2 ज़िला सैराब थींदा आहिनि पाणी जा। हिकिड़ो असांजो घोटकी ज़िलो, ॿियो असांजो सखर ज़िलो। तंहिंजे करे हिन जे आबादकारनि जी सख़्तु ज़रूरत आहे पाणी जी, तंहिंजे करे जल्द पाणी खोलियो वञे, न त ॿी हालत में असां सूमर जे ॾींहुं असांजो धरणो थींदो। तक़रीबन 15-18 साल खां वठी करे असां वटि पाणी जो ईअं सम्झो त ॾुकार आहे। ईअं सम्झो त असां हिकु कहीं अहिड़े इलाइक़े में रहूं था जिथे कहीं वाह जो या कहीं पाणी जो को बि सहूलियत कोन्हे। घोटकी फीडर जंहिंजी घोटकी डिस्चार्ज जेका आहे 11,000 क्यूसिक आहे, उहा डिस्चार्ज जेका आहे उहा पूरी उनखे न ॾिनी वई आहे, न वरिती वई आहे ऐं अञा बहितर वधीक नुक़सानु इहो आहे घोटकी जे लाइ मीर कोश रेगुलेटरी समिति बीठा आहियूं जिथे जेके गेट आहिनि तक़रीबन जेके आहिनि घणा बंदि पिया आहिनि ऐं बाक़ी जेके आहिनि बि तमामु हेठि आहिनि। ई ॼाणी वाणी जेको आहे साले पाटो हेठे इलाइक़े में जेके बासर पीपुल्स पार्टी जा सियासी ज़मीनदार आहिनि ऐं उहे सियासी MNA MP आहिनि, माना उन्हनि जी फसलनि खे जेको आहे ज़मीननि खे आबाद करण जे लाइ पाणी जेको आहे माना उहो हेठि लाथो वियो आहे। जॾहिं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त घोटकी जे हक़ खे धाड़ो न हयो वञे। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे असां अॼु घोटकी फीडर जे ते मौजूद आहियूं, इन मां नारो मसू आहे सभई निकिरनि पिया। असुल में वॾेरनि खे त पाणी मिले पियो, वाराबंदी या सॼी ऑफिसरनि जी हिकिड़ी जेको आहे त हराम पाई आहे, जेकॾहिं डायरेक्टर इंजीनियर सभई मिली भगत करे पाणी विकिणनि पिया। इन जे करे सिंध जो माण्हू जेकॾहिं पाण में शऊर पैदा न कंदो, अञा इन्हनि नुमाइंदनि चूंडियल नुमाइंदनि जी हालत ते जेकॾहिं छॾे ॾींदासीं त पोइ इहे धरती असांजे पेरनि हेठां खसिजी वेंदी ऐं उनखां पोइ चूंडियल नुमाइंदा सभई पाण वटि सिंध में जेको आहे पीपुल्स पार्टी सां वाॻियल आहिनि। ज़रात वक़्त सर न थियो त असांजी मैशियत, मुल्क जी मैशियत ऐं हिन माण्हूअ जी मैशियत जेका आहे उहा तबाह थींदी। पाणी असांजा चूंडियल नुमाइंदा जेका आहिनि त सॼो कुझु उन्हनि जो आहे पाणी सिफारिश ते हिकिड़ो फीडर कैनाल साॻी न वञे पियो ऐं ॿियो पाणी जेको आहे त पैसनि ख़ातिर रहिणी कैनाल खे खोले करे पंजाब खे पाणी विकिरो करनि था। मुतालबो कयूं था त घोटकी फीडर खे पंहिंजे हिसे जो पाणी फौरन ॾिनो ऐं नंढनि वॾनि वाहन खे पाणी ॾियो त जीअं वक़्त सिर फुटियूं जो फसल ऐं ॿिया फसल पोखिजी सघनि। असां मुतालबो था कयूं जेको असांजे फीडर खे 11,000 पाणी क्यूसिक ॾिनो वञे पियो उहो ई ॾियो। फुटियूं तबाह थी चुकियूं आहिनि, हाणे वरी उन्हनि सारियुनि ते पाबंदी विधी आहे, पर जे अगरि इहो पाणी वक़्त सिर न पहुतो त पछाटो फसल फुटियूं वरी 2.5-3 लख असांजूं तबाह थी वेंदियूं। तंहिंजे करे ही असां सां एॾो ज़ुल्म छो आहे? जीअं त आबादकारनि सां सदाईं वेधनि रहिया आहिनि, हिन महिल फुटी जो पछाटो फसल थिए थो पियो ऐं पाणी कंहिं वाह में पहुतो न आहे ऐं उन खां पोइ खाटी या गैर कानूनी जेके कम मोगा आहिनि, धिका आहिनि, गैर कानूनी कैनाल आहिनि, सभु खुलियल आहिनि। पंजाब जा जीअं रहिणी कैनाल खुलियल आहे। असांजो मुतालबो आहे आला अमलदारनि खां, चीफ जस्टिस खां, नेब खां त हिननि जेके कारियूं रिढियूं आहिनि सीडा में, एग्रीकल्चर इरिगेशन में या हिन असांजे पाणी जे महकमे में उन्हनि ते एक्शन खणनि ऐं असांखे आबादकारनि खे वक़्त सिर पाणी पहुचाइनि। त जेको मसइलो आहे इत्याज हलियो आहे इहो पाणी जे बारे में हलियो आहे। पाणी तमामु घटि आहे। हिकु त जेको DC साहब ऐलान कयो आहे त सारनि ते पाबंदी आहे त पोइ फुटी जो फसल कहिड़े तरह सां थींदो। जेकॾहिं टाइम वक़्त सिर पाणी न मिलियो त असांजो सिया डायरेक्टर खे या अपील ताईं मुताबिक़ था कयूं त पाणी असांखे
वक़्तु पुॼाए ऐं पुछड़ी ते पाणी पहुचे। मोहम्मद कासिम कलवाड़, मेहरान टीवी, मीरपुर माथिल।